Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो खबरदार जिन्नु के कहता चाहो भूत के कहता चाहो अंकल जिन तागे तो चाहे भूत मुके न चवे न डाकण में रोलो आ मुंजो मतलब आ डाकण में जिन्न आहिनि सेठ साहब वो अंदर नंढड़ा पितकड़ा जिन आहिनि सेठ साहब ये जिनड़ा ना है ने ये गेंदड़ा है गेंदड़ा अरे हलो तो हलाऊं पंप जी दावत ते पंप जी दावत ते हां वो हलो भले हलो हिला दिया तूने तो यार खबर ही ना है अलाई गोठ आहे अलाई सजी सिंध जो एकड़ो नंढड़ो मॉडल न लाइट न तालीम न स्कूल मथा वरी धारे जी आबादकारी वने पई वधंदी यो धन गोलाए छा थो करे वरी केर आयो आहे को हिकड़ो आयो हुजे तो तोखे बुधाया न हरी पंप ऐं बोना ढोलू भोलू गोलो ऐं हाणे वरी हिकड़ी बी नई सुखड़ी आई आहे साईं नहीं सुखड़ी इहा वरी केर आ सोढी पहलवान चवे थी मूंसां कुश्ती विढ़ो कुश्ती इहा वरी केर आ सोढी सुघड़ जी भेड़ आहे मता केर हिन सां कुश्ती विड़ियो आई उहा तोखे मारे न मारे पर मां तोखे उफट मारे छॾींदसि सभई पार कढी रोई रहिया हो असां लाइ जेके तव्हां मठाया उन्हनि जो दाग सड़ी वियो छा चाचा धनु जुलम थी वियो अञा वेचारी जी उमिरि केतिरी हुई केर गुज़ारे वियो आहे छा न मुंहिंजी बचड़ी या मूंखे बि ख़बर न आहे त उहा कीअं मरी वई पर फट मरी वई मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त ही छा थी रहियो आहे मां मोगो ज़रूर आहियां पर एतिरो बि मोगो न आहियां मां मुंहिंजी भेण राति वाला खे प्यारी थी वई जो दौरो पयसि असांखे छॾे हली वई सब्र कयो अल्लाह साईं मरऊं मांखे जन्नतुल फिरदौस अता फरमाए भाई कपन जपन जिला पैसा असांजो रवाज आहे वठो पैसा परी दिया पैसा मां कहिड़ी कावर चई त वठां वठ भली बाबा पैसा वठण खां इनकार कोन थी कया अरे ही थोरा पैसा कपन राजा पैसा कपन तब्दीली थी वई है तां बि तब्दील आहे त इहे बि थोरा पर वठां थी तूं बि ॾेई वञ कुझु ज्यादा असांखे कांध पोइ बि करिणो आहे इहा ॻाल्हि सुठी त न आहे पर पोइ बि मां ॼाई थो
पर गुली तू खिसकण जी कर वाओ मां वट त इहे ई दे वाओ वधीक कोन्हे के कर बाबा हाणे असां हलूं था अवां बि सब्र कयो आदि गुली तुझे रहता तुझे बदला आदि ये तो पंजा गया आदि मुझे ये भी खड़ा हुंदा मुझे बेड़ा तो नहीं पानी मुंहिंजा प्यारा पुट हीअ असांजो सीक्रेट मिशन आहे इन करे कंहिंखे बि ख़बर कोन पवे त असां मश्करनि जे ॻोठ में छो आया आहियूं ऐं कंहिंजा राज़ फास करण आया आहियूं। बाबा तूं फिकुर न कर, असांखे पाण खे ई ख़बर कोन्हे त असां हिते छो आया आहियूं ऐं असांजो सीक्रेट मशीन कहिड़ो आहे त पोइ ॿियनि खे ख़बर कीअं पवंदी। पर बाबा मूंखे बि त ख़बर पए सीक्रेट मशीन असांजो कहिड़ो आहे। इहा ॻाल्हि राज़ में रखणी आहे त असां हिते हिकिड़ी चोरी करण आया आहियूं। बाबा चोरी त असां कंदासीं, इहो त कमु असां लाइ आसान आहे छो त असां खानदानी चोर आहियूं। ख़बरदार कंहिं बि औरत सां अखियूं न आहिनि, असांजो हुस्न ॾिसी ऐं कद काठ ॾिसी हिरकी पवंदियूं, असांखे पको थियणो आहे। बाबा मां नक जो पको त आहियां पर चवीं त तोखां बि थी वञा। न बाबा पाण खे एतिरो बि न केराए, अॼु खां पोइ मश्करे ॻोठ में ईअं टिड़ी पकड़ी वञ जे शादीअ जे भत में फ़क़ीर टिड़ी पकड़ी वेंदा आहिनि। बाबा इहो त ॿुधाए चोरी कंहिंजी करणी आहे ऐं कहिड़ी शइ चोराइणी आहे। त पोइ मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध, कन हेॾे कर। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त फरीअ जी भेण कॾहिं ॼाई कॾहिं वॾी थी ऐं ओचितो मरी बि वई। अबे हिला दिया यार, अब मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मुंहिंजी शादी कॾहिं थी ऐं छो थी बि घणी थई पर के स्मार्ट छोकिरी सां थिया हिन पहलवान सां मां ज़िंदगी कीअं गुज़ारींदुसि। इहा त मूंखे दड़का ॾेई ज़ख़्मी करे छॾींदी यार। हा भाऊ चवनि था त तो वारी माई कुश्तीअ जी वॾी माहिर आहे, अलाए केतिरा बा मुक़ाबिला खटिया अथई। मां चाहियां थो त मुंहिंजी ज़ाल सां मुंहिंजो हिकिड़ो मुक़ाबिलो थी वञे। जेकॾहिं इहो मुक़ाबिलो असां टिकेट ते करायो न त पोइ असां त करोड़पति थी वेंदासीं। हा त पोइ ठीकु आहे, सेठ धनु बची था मोटी अचे त वेही कयूं था सलाह। टोनी भाई तूं ऐलान कराए छॾी, सेठ साहब खे पाण ई ख़बर पइजी वेंदी। अला हिते ऐलान कीअं थींदो? हिते न को टीवी आहे, न को अख़बार आहे, न को रेडियो आहे, न को इंटरनेट आहे। कीअं थींदो ऐलान? मस्जिद जे लाउड में ऐलान थींदो आहे। असांजे ॻोठ में बि मस्जिद आहे। हा त पोइ ठीकु आहे, ऐलान कराए छॾ गुलू। पर पहिरियां सुघड़ जी भेण खां त पुछा कयूं न, उहा बि राज़ी आहे कि न? हिला दिया त पोइ ठीकु आहे, हल सोटी खां न पुछे तूं। हिल 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 हिल। अदी सुगड़ इहो केरु हुयो जेको मूंखे पंहिंजो जीवन साथी सम्झी रहियो आहे? इहो टोनी हुयो, टोनी। दिमाग़ थोरो खिसकियल अथसि, अधे कादन मथे में ॾाढो हयो। पर हुन जी हिकिड़ी निहार मूंखे चरियो करे छॾियो आहे। शुक्र आहे जो हुनखे इहो यादि कोन्हे त हुनखे ॾंडो मुंहुं हयो हो। कादन इन जो मतिलबु आहे त तो मुंहिंजे थियण वारे जीवन साथीअ खे ॾंडो हणी चरियो करे विधो आहे। हाणे मां तोखे मुकू हणी मंडो करे छॾींदसि। ख़बरदार अदी सोडी, तुंहिंजी शादी उन सां ई थींदी जेको तोखे कुश्तीअ में हाराईंदो। अहिड़ो त को मां अञा ताईं पुट ॼणियो ई न आहे। पोइ थी वञे मुक़ाबिलो। हा हा मां तयार आहियां। अॼु इहो तूं छा थी चवें? हीअ त हिकु औरत आहे, मर्दनि सां कुश्ती कीअं विढ़ंदी? तूं चुप कर, घणी गैरत ॾेखारण जी ज़रूरत न आहे। सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तूं केतिरो गैरती आहीं। तुंहिंजो असां भेनरुनि जे विच में कुझु बि न वञे। सम्झी वञ, धूड़ वञी पायो, छो त मुक़ाबिलो थींदो ई कोन, सिर्फ़ ॻाल्हियूं थींदियूं। सियाणो आहीं पर थोरो देर सां तो समझी। चरिया इहा बि पैसा कमाइण जी हिकिड़ी चाल आहे, चाल। त पोइ ठीकु आहे, त पोइ ॾेई अचो होको, जेको सोढी पहलवान सां कुश्ती विढ़ंदो उहो 1,000 जमा कराए। हा
जेको इहो कुश्तीअ जो मुक़ाबिलो खटींदो न उनखे 50,000 इनाम ॾिना वेंदा। ठीकु आहे त पोइ ॾेई थो अचां होको। मल पहलवान मैदान ते अची वयूं। ना ना मूंखे पैसा ॾे पैसा। अरे किथां आणिया पैसा? तूं जो अमीर थी वियो आहे त पंहिंजे लाइ भंग पोखियां न। पैसा न ॾींदे त मां रोई रोई गंद कंदो सां। मूंखे नशे लाइ पैसा ॾे बाबा ॾे। अरे ने भागा मूं वटि पैसा न आहिनि त किथां आणिया? ॾिस बाबा पैसा न ॾींदे न नूर मिठे जो कंदो मां तुंहिंजी एॾी गिला कंदो सां जो माण्हू तोते बि खिलंदा मूंते बि खिलंदा। नशो त असां मवाल खे खपे न किथां बि करे पैसा हाणे ॾे न बाबा। हल हाणे हल जान छॾ। हेॾो सारो थियो आहे कमाए छो नथो? कमर लाइ हेॾो सारो हा बाजी ते चवाए तो शादी कराए त मुंहिंजी उमिरि ई कहिड़ी आहे? शादी लाइ मां हेॾो सारो न आहियां। न आहिनि पैसा नथो ॾियां छा कंदे? ॾिस वञी अंदरि मथां अम्मा जा जेवर पचल सचल हुजनि त उहे खपाए वञी मां नशो पतो कयां। मूं वटि कुझु बि न आहे। त पोइ पिने छो नथो? हेॾो सारो आहे अछो मथो थी वियो अथई खीसे में हिकिड़ो 100 जो नोट बि कान्हे। जे पैसा नथो ॾे न त मां वञी पिनाए थो पोइ मूंखे मयार न ॾिजांइ। ॿुॾी नथो मरे पिन दे शर्म कोन ई तुई? बाबा असां मवालनि खे त शर्म अचे ई कान। शर्म ईंदो आहे अखियुनि में ऐं जॾहिं असां नशो कंदा आहियूं न त पंहिंजूं अखियूं खुलनि ई कान। बाबा हाणे वञाए थो मां पिनण भली घोट जा माण्हू खिलनि त ख़बर पवे। अरे इहो छा थो चवी? इहो काॾे? कन खोले ॿुधो तव्हांजे मश्करनि जे ॻोठ में मुक़ाबिलो थी रहियो आहे। असां वटि साढी पहलवान पुॼी वई आहे। कंहिंखे बि मुक़ाबिलो करणो आहे अंधा मणा कंडा सभु अचो। 1000 रुपयो फीस भरायो ऐं हुन साढी पहलवान सां मुक़ाबिलो कयो। ॿुधो ॻोठ वारा कन खोले ॿुधो। अचो 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 जल्दी अचो मुक़ाबले में। अरे वो ठग केर सोडी कंहिंजी सोडी कहिड़ी कुश्ती छाजी मल? चला सोडी अची चुकी आहे। वॾी पहलवान आहे सुगड़ जी भेण आहे। अरे माई कीअं मर्दनि सां कुश्ती विढ़ंदी? जो इंडिया जी फिल्म में सलमान खान सां जो विड़ी हुई त पोइ मश्करनि जे ॻोठ में छो न विढ़े? अरे उहा फिल्मुनि वारी आहे छा? हा उहा ई आहे पर हिते नालो सोडी अथसि। जेकॾहिं कुश्तीअ जो मुक़ाबिलो करणो अथई त पोइ अधी सुघड़ ते वञो 1000 रुपयो ॾेई नालो लिखाए अचो। त पोइ ठीकु आहे 1000 रुपए में हारायोसीं तॾहिं बि सम्झो त ॼणो खटियोसीं। हली पंजू कतूं जो छक्का। पंजू कतूं जो छक्का। ऐं हा जेको बि कुश्तीअ जो मुक़ाबिलो खटींदो उनखे नगद 50,000 रुपयो ॾिनो वेंदो। मुक़ाबिलो शुरू थियण वारो आहे। अचड़े चाचा दोल वारा वञाए लाजो वॼाए लाजो लाजो। सही थो चवी। हाँ बाबा इहा सरासर बेहयाई थींदी। असां हिन रांदि जी हर कंहिंखे इजाज़त न ॾींदासीं। बुरशाणी चाचो अंकल हू मुंहिंजी ज़ाल आहे मुंहिंजी इज़त आहे इज़त। ऐं मां पंहिंजी ज़ाल खे भरे मैदान में रुसवा थियण कोन ॾींदुसि। कादल वठे थो हुका ॾींदो। अंकल असांजी बि का इज़त आहे बि अलाए न छा इज़त आहे बा छो न आहे इज़त आहे। खामोश। मुंहिंजो नालो अथव धनु धोबी। अहिड़ी हाणे तोसां गोभी जो घर बि हथ न ईंदो आहे। मुंहिंजे हूंदे तव्हां केरु थींदा आहियो फ़ैसिला करण वारा? हा होकन ॾियण में कुश्ती विढ़ण में वॾो फ़र्क़ु आहे। अंकल यार उस कादल ने तो हिला दिया। मां पंहिंजी इज़त खे रांदि जे मैदान में रुसवा थियण कोन ॾींदुसि। अब मुंहिंजी ज़ाल कंहिं बि गैर मर्द जे साम्हूं कोन वेंदी। धोनी बस हाणे घणो थियो।
छोटी तुंहिंजी कॾहिं खां वॾी ज़ाल आहे? अंकल चाचू मुंहिंजी शादी थी हुई चई त मां एडिटर खे चई फिल्म में ॻाल्हायां रुख़सती थी? रुख़सती कान थी हुई। पोइ गोड़ करण जी का ज़रूरत न आहे। हिकु त मूंखे इहा पक आहे त इहो मुक़ाबिलो कोन थींदो। ॿियो त जे थियो बि खणी त मां रोकराए छॾींदुसि। हाणे तव्हां ॿई हलो, मां बि वञी थो आराम कयां। मुंहिंजो नालो अथव धनु धोबी। अहिड़ी हणंदोसांव गोभी जो घर बि हथ न ईंदो आहे। हा अबे लादा रहता है मत चल अल्लाह तौबा सारी हो तो तबते तुला माराडी नंढे वडे ते तक गाडी कोडे बस के को आयो सटा में हल हाय हाय अम्मा उठो थमे त फरिया वारी भेड़ भरी गुजारे हाय हाय मां भेण त मरी वई थन पर पंहिंजे ॻोठ वया ई कोनन। भेण जो कफन दफन कोई ॿियो कंदस छा? कफन दफन भली केर भी करे पर पीउ खे त तॾे ते वञणो घुर्जे न। त पोइ पी वयो हूंदुसि न। मां हुन पंप खे बनीअ ते ॾिठो धनुअ जी चोरीअ भाॼी पई पटे। अम्मा असांजो छा हल त पाण फरीअ सां रज़ा इलाही करे अचो तॾे ते वेहन या न वेहन उन में असांजो को ढोल को चमचो आवर पाण ॼाणन पिया कम हलंदासीं ने हलंदासीं पोइ खाली बाक़ी बाकी का चिंता थी सोचे उन्हीं नु जिंद छॾाया त पोइ हली हुन सां पोइ ॾुख पाईंदी थियां। हेलो बैलेंस वियो हाणे त 50 जो नटो जरामा का 2 मीटर तेज तो भॼे बड़ा ज़ालिम आहिनि साईं। धनु साहब मुझे कर्ज आई। काठे जी तुंहिंजो अर्ज़ु? धनु साहब मुझो मतलब आहे त दरख़्वास्त आहे। ॿुधाए कहिड़ी दरख़्वास्त आहे? साहब मां तमामु वॾो पोटी आहियां जेकी बि अंदर गिरी देगी पचाईंदो आहियां। पोइ मां जॾहिं शादी कई या ख़ैरात कई त तोखे ॿुधाईंदुसि। न साहब मां तमामु वॾो पोटी आहियां तमामु वॾो कद नंढो अथम पर हुनुर वॾो अथम। त पोइ मां छा कयां? मां को शादियुनि ते बोरची सप्लाई कंदो आहियां छा? देग जे भरिसां न बीठां विझी न छॾई को देग में। साहब मूंखे अवां पंहिंजे बंगले ते बोरची करे रखो मां अवां जी ख़िदमत बिना पघार जी कंदुमि। रुगो मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे पेट भरे मानी खारायो। नुक़सानु आहे मूंखे 10,000 पघार ॾींदोसांइ मानी वञी पंहिंजे घर खाए भला ओबर सोबर त ॾींदव? हा ओबर सोबर गोबर सभु तुंहिंजो वञ वञी चांहि ठाहे ऐं भाॼी चांहि दूध पर चांहि ठाहियो था। अलाए छा चई सम्झ में न आयो। छोरिया हाँ फाड़ियो ई याओ तो को फातल हुई सेठ साहब हरी तव्हांखे बि बुर्श हणी वई न। छोकिरी जो कद रुगो नंढड़ो थी पियो आहे बाक़ी हेॾो दिमाग़ अथसि। हा मुंहिंजे दिमाग़ खां कंहिंजो बि वॾो दिमाग़ नथो थी सघे। आज़माए ॾिस भली तॾहिं ते न ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां। न साहब न तव्हांजो रुगो मथो वॾो आहे दिमाग़ वॾो कोन्हे को अला इन जे करे त फरी तव्हांखे बुर्श हणी वई तव्हांखे धपो ई कोन पियो। अच्छा अच्छा इहा त मूंखे ख़बर ई न आहे। भला तूं ॿुधाए उन छोकिरीअ फरीअ मूंखे कीअं बुर्श हयो? तव्हांखे दावत ॾेई जो घुरायो ईअं इहा त हुन इज़त कई न। तव्हांजी कॾहिं कंहिं इज़त कई हुजे त तव्हांखे ख़बर पवे न। तोखे त मश्करनि जे ॻोठ जे कुतनि बि डोड़ायो आहे। हिते ई त मार खाई वई न सेठ साहब। गुलू मुंहिंजो नालो थी धनु धोबी। अहिड़ी हणंदोसांइ गोभी जो घर बि हथ न ईंदी। हा कीअं मार खाई हुयसि? मूंखे त कॾहिं स्कूल में मास्तर बि मार न आहे ॾिनी। तोखे दावत ॾेई घुराई बि सही पर मानी कोन खारायई। ॿियो नंबर ॻाल्हि त तव्हां खां ॾोकड़ बि वठी वई निभागी गुलीअ खे बि धके वई मूंखां बि 10 रुपया हणी वई। शुक्र थियो जो ॿिया पैसा मां सुथण जी उबदाणे में लिकाए रखिया।
न त चिबरी ये बि फुरे वञे हा। त पोइ वेचारी हुनजी भेण मरी वई न, हुन सां मसलो हो यार। असां वॾा माण्हू दुख सुख में राज जी मदद कंदा आहियूं चरिया। ओ इते ई त मार खाई वे न सेठ साहब, बुर्श हणी वई। जेकॾहिं हुनजी भेण मरी वई आहे न त पोइ उहो लाश किथे आहे, उहा क़बर किथे आहे, उहो तॾो काथे आहे सेठ साहब? इहा त मूंखे ख़बर ई न आहे, इहो त मूं हुन खां पुछो ई कोन। ओ इते ई त मार खाई वई न सेठ साहब, उहो वॾी ठगीणा तोखे बि ठगे वई। हाणे तूं हिन ॻाल्हि खे छॾ, हिन मां 3 कारा मिर्च कढी हिकु ढकी ढोकी छॾ सेठ साहब। मस्करन जो गोठ ते मस्करन जो जल्दी कयो बाबा, कुश्तीअ जा मुक़ाबला कयो। अरे फाइनल खटण वारे खे 50,000 रुपए जो इनाम मिलंदो, इनाम। जल्दी कयो, नाला लिखायो, जल्दी अचो। जल्दी कयो बाबा, जल्दी कयो। हाणे सही मश्करनि जे ॻोठ में मायूं मर्दनि सां मुक़ाबलो कंदियूं कुश्तीअ जो। माण्हुनि खे शर्म ई कोन थो अचे पियो। हाणे होॾे ॾिस लूअ खे, जवान धीअरूं अथसि, ॿुढी बि कोन थो मरे, शर्म बि कोन थो अचेसि। हाणे साईं ही बि सोढीअ सां कुश्ती विढ़ंदो। असां हाणे इहा बेहयाई थियण कोन ॾींदासीं। अदा जुमन अचो त हली सेठ धनुअ खे ॿुधायूं, ईअं न त सेठ धनु बि अचे लाइन में बीहजी वञे। हा अदा वॾा, हल त हलूं। असां इहो मुक़ाबलो थियण कोन ॾींदासीं, आख़िर असां बि बचन ॿारनि वारा आहियूं। अचो ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। हाणे अॻिते हल ॿिए खे जॻह ॾे। हले भेणा लेड़ा, तव्हांखे त रश में निबरो ई नथो अचे। अब आयो, मुंहिंजो नालो 3 दफ़ा लिखो। इहो भला 3 दफ़ा छो? अरे न जे करे त मां 3 दफ़ा कुश्ती विढ़दुसि, रख शर्त। त पोइ पैसा बि 3000 रुपया ॾियणा पवंदई। घबराए न बच्चा, हुकुम खपे तुंहिंजो। वाह जो दाव लॻो आहे, पूरा 15,000 जुआ में खटे आयो आहियां, रख शर्त। त पोइ ठीकु आहे, हेॾे खां 3000 रुपया। हुकुम आहे तुंहिंजो। 1 2 बधाई 3 पूरा नालो लिखो। अलू पुरानी। अरे रख शर्त आलू। हल नालो मां सही ॾिसां पंहिंजो। हल बाबा, हल मुक़ाबलो मां खटींदो साईं, रख शर्त। हल हाणे इहो ॿुधाए त हिन परीअ सॼे ॻोठ खे छॾे मूंसां मश्करी छो कई? इन खां अॻु तूं इहे चांहि हिक ई गीत में पी ॾेखार। इन करे जो हिन समूरे ॻोठ में बेवकूफ़ सिर्फ़ अकेला तव्हां न आहियो। तॾहिं त इहो फरी सॼो चैलेंज सम्झी कमु कयो। या सेठ साहब, उहो मुकमल तरह सां कामयाब थी वई। अला असां बि खानदानी वॾेरा आहियूं, बादशाह माण्हू आहियूं, बादशाह। इन करे फरीअ खां घणे प्लान कंदासीं। इहो वरी कीअं सेठ साहब? घणे वरी कीअं प्लान कंदव? मुंहिंजो नालो आहे धनु धोबी। अहिड़ी हणंदोसां धोबी, इन फरीअ खे जो घर बि हथ न ईंदो। वतंदी वाट वड़नि खां पुछंदी, चाचा मुंहिंजो घर किथे आहे, चाचा मुंहिंजो घर किथे आहे। सेठ साहब, जेसी ताईं अवां गोभी हणो तेसी ताईं त सफ़ा गुगु ऊंदहि थी वेंदी। मां हींअर ई पुलिस खे फोन थो कयां। इहो सूबेदार सूतली असांजो कमदार आहे, ॾिसजा त कीअं थो फरीअ खां मुंहिंजा प्लान वठे। सेठ धनु धोबी साहब, इन नेक कम में त देर त थियण न घुरिजे न। जेकॾहिं तव्हांजी फोन में पैकेज कोन्हे न त पोइ हीअ मुंहिंजी फोन वठो ऐं ॻाल्हायो सूबेदार सूतलीअ सां। मूंखे ॾे। हेलो सूबेदार सूतली, हाँ मां सेठ धनु थो ॻाल्हायां। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मश्करनि जो ॻोठ अथई।